रसी सजूं न सदाऊं तनेण भरजी विया रसी सजूं न सदाऊं तनेण भरजी विया भरियूं न दिल जूं खलाऊं तनेण भरजी विया रसी सजूं न सदाऊं तनेण भरजी विया भरियूं न दिल जूं खलाऊं तनेण भरजी विया भरियूं न दिल जूं खलाऊं तनेण भरजी विया नेण खोले वियो हिकिड़ो आरिफ सईद आ तॾहिं खां ही दिलि हैरतुनि में हली सिंध में आऊं ॻोल्हियां थो आशिक़ उहो जेको किरदार में बि लॻे थो वञे पहिरियों चाव छिके थो मूंखे सुरहो साव छिके थो मूंखे हिन माहौल में तोखे चाहियां ॼण आड़ा छिके थो दिलियूं आऊं हणां थो हलंदे को वे साव छिके थो मूंखे कोई कीन सॾे थो कंदीअ छो दरियाव छिके थो मूंखे तो पाताल में उछलियो मूंखे पर अल्लाह छिके थो मूंखे तुंहिंजी काब पढ़ां थो सिट मां तुंहिंजी काब पढ़ां थो सिट मां तोॾे साव छिके थो मूंखे कोड़े आऊं जलायां शमऊं हू ऊंदा छिके थो मूंखे हींअरो सईद विहां थो हारे को पुत साव छिके थो पहिरियों चा छिके थो मूंखे सुरहो साव छिके थो मुंहिंजी तक़रीबन हिनखे 8 साल थिया आहिनि शायदि दिमाग़ जी रग ब्लॉक थियल आहे न उन जेके लॻ में मूंखे ईंदा फिट्स ईंदा झटका ईंदा मुंहिंजे बेहोशी ताईं थींदो हाणे जेको आहे उन तकलीफ़ मां वरी ॿी हिकिड़ी तकलीफ़ थी वई आहे जेके चवनि था मेडिकल जे हिसाब सां हिकिड़ो नालो था खणनि कोरियो या ॿियो कुझु इन नमूने सां उहा वरी जेका आहे उनमें उज़ुन ते कंट्रोल न करे सघिबो आहे हाणे साॼे पासे ते मूंखे झटका अचनि था ऐं मुंहिंजो उज़ुन जी मूवमेंट जेका आहे टंग जी पेर जी उहा पंहिंजे लेखे थिए थी मुंहिंजो बस में न हूंदो आहे त हिनखे मां कंट्रोल करे सघां लिखण जो मसइलो ॾाढो डिस्टर्ब थियो आहे मां सुबुह पेन खां शाइरी जेका हिन में आहे इनबॉक्स में मोबाइल तां उतारण जे लाइ न उतारे सघियुसि पेन मुंहिंजे हथ में न पइजे सही नमूने सां डॉक्टर चयो तुंहिंजो ॼण त सॼी ज़िंदगी इहो इलाजु हलंदो छो त तुंहिंजी शुगर बि मूंखे आहे न त मूंखे ब्लड प्रेशर बि आहे ऐं तंहिंखां सवाइ दिमाग़ी तकलीफ़ बि इन्हनि जो मुसलसिल इलाजु हलंदो इन हवाले सां सकाफ़त खाते या गवर्नमेंट या अहिड़े कंहिं इदारे राब्तो कयो आहे तव्हां सां हाणे वेझड़ाई वारी तकलीफ़ थियण खां पोइ न थियो आहे उहो न थियो आहे न हाणे जेको ताज़ो हे थियो आहे हा इन खां पोइ कंहिं राब्तो न कयो कंहिं बि न फोन ते न पाण अची न फोन ते न कंहिं राब्तो कयो आहे सुञाण धुरियुनि जी इहा ख़बर पई आहे त उहे कुझु पंहिंजे तौर ते इन हवाले सां जे लाइ कुझु कनि थियूं पयूं लाड़काणे जा जेके तव्हांजा दोस्त आहिनि कुझु निजी उन हवाले सां पर ज़ाहिर आहे त ही अहिड़ो आहे जंहिंमें सरकार खे हिन में पेशरफ़्त करणो हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त मां नथो चवां न चाहियां थो त मुंहिंजी जेका आहे का सकावत कर माली मदद करे मां नथो चाहियां न वरी मां दोस्तनि ते बर्डन रखणु थो चाहियां दोस्त जेका आहे पंहिंजे हटावड़ा जेका कनि ख़र्चु कनि मुंहिंजी सिहत लाइ मां हिन वक़्त ताईं बि पंहिंजो पाण राज करायो आहे ऐं अॻिते बि कराईंदुसि पर मूंखे इंतज़ारु रुॻो इहो आहे ख़ुदा न ख़ासिता जेकॾहिं मां न हूंदुसि त पोइ मुंहिंजे घर जो जेको आहे भार मुंहिंजे पुट ते पवंदो ऐं हू जेको आहे बेरोज़गार आहे जेके उनखे इमदाद जे बजाए खे नौकिरी करे ॾिनी वञे न इहो भलो थींदो तव्हां असांजो क़ौमी मिल्कियत आहियो अदबी असासो आहियो
उन हवाले सां असासनि खे पुराणियूं इमारतूं असां वटि आहिनि उन्हनि खे तामीर करे ॿीहर था रखूं था हिकिड़ी जीअरी जाॻंदी शख़्सियत आहे ऐं असासो आहे त ज़ाहिर आहे इहो हुकूमत जो उन्हनि जे इदारनि जो फर्ज़ु आहे त उन सिलसिले में तव्हां था पिया ऐं तव्हांजी हीअ त अञा बि माक़ूल राय आहे त मुंहिंजो जेको नंढड़ो आहे उनखे का नौकिरी ॾिनी वञे त जीअं घर जो ॿारु हले असांजूं त दुआऊं तव्हां सां आहिनि अच्छा तव्हांजे तख़लीक़ी असर ते त इलाही सारो फ़र्क़ु पियो हूंदो तख़लीक़ी असर न पियो आहे तख़लीक़ मथे मां जेतिरो लिखंदो हुउसि ओतिरो अॼु बि लिखां पियो सम्झो लिखण जे सां को फ़र्क़ु न पियो आहे तवील गज़ल जो नाज़ वटि पियो आहे छपाई जे लाइ उहो अचे हिनखे पोइ मां ॿियो किताबु सहेलियो आहे उहो बि हिनखे आणिजे बहरहाल मुंहिंजो लिखणु जीअं तेज़ीअ सां सेहतमंदीअ वारे दौर में हूंदो हुयो ऐं बीमार थियण खां पोइ बि मूंखे ओतिरो ई जेको आहे तेज़ीअ सां मां लिखां थो ऐं ज़िम्मेवारीअ सां तॾहिं अदीब कोई बि आहे आर्टिस्ट आहे त हुनजो पंहिंजे फन सां पंहिंजे आर्ट सां ज़िम्मेवारीअ वारा वर्ता न आहे न तेसिताईं हुन शइ जानदार न हूंदी सो अॼु ॾींहं ताईं मां उहो ई साॻे ज़ोर शोर सां ऐं शौक़ सां दिलि जे हज़ूर सां मां लिखां थो पियो ऐं तव्हांजी शाइरी जो नई टही में हिकिड़ो ख़ासि पंहिंजो अंदाज़ आहे ऐं मां सम्झां थो त तव्हां बि हिकिड़ी लाइन ॾिनी आहे मां अॻ में हिन शइ जो ज़िक्र कयो आहे त शेख हयात खां पोइ मां अॻ में बि ॻाल्हि कई आहे त वाई जे हवाले सां ख़ुशूसन या तव्हांजे गज़ल जे हवाले सां तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो रस्तो आहे जेका तव्हां पोयों हिकिड़ो छॾियो आहे जंहिं ते ॿिया नौजवान बि तब आज़माई कनि इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे हिन खां सवाइ मुंहिंजो पंजकड़ो जेको आहे जेको असांजो पिरबू वफ़ा पंजकड़े जो तकरीकार हुयो ऐं उन खां पोइ कंहिं पंजकड़े खे न चयो त उनखे मां चेंज करे उनजो हैत साॻी रखियमि पर उन में हिंदी मात्राउनि ते लिखियो वेंदो पंजकड़ो पिरबू वारो ऐं मां उनखे उरूज़ ते आंदो त अॼु मां ॾिसो था वहां त उरूज़ वारो पंजकड़ो बिल्कुलु सभु दोस्त लिखनि था पिया ऐं हिकिड़ो कामयाबु तजुर्बो हुयो मुंहिंजो इहो ऐं मां सम्झां थो त इहो किताब वाहिद तव्हांजो ई हूंदो जेको पंजकड़नि जो मुकमल किताब आयो मुकमल किताब हा इहा त वॾी सिंधी अदब जे लाइ ख़िदमत आहे तव्हांजो वॾो नालो आहे तंहिंजे करे मां सम्झां थो त सरकारी इदारनि खे जेके फंक्शननि ते ऐं ॿियनि तक़रीबुनि ते हेॾा करोड़ रुपया ख़र्चु कंदा उहे हिन हेॾे सारे असांजे जीअरे जाॻंदे असासे खे कुझु ॾुखोईंदड़ रवियो आहे त असांजो जेको लोअर क्लास जो अदीब आहे न उनखां ॿिए खाई वारो सलूक आहे ऐं हू जेके मथे क्लास जा आहिनि त उहे शायदि उन्हनि खे तकड़ी पज़ीराई बि मिले थी ऐं साईं खे चवां त हुननि वटि पैसो जाम आहे त अवार्ड तकरीबूं कनि था पंहिंजे पाण खे पिया ॾियनि था अवार्ड जेके असांजो ख़र्चु पंहिंजो महूरत जो ख़र्चु पंहिंजो कनि था पिया ॿिए खे प्लेटफॉर्म तां उहो हिनजो कयो वञे थो त इहा असल में आहे आरज़ी शोहरत ऐं मां नथो चाहियां त मूंखे अहिड़ी आरज़ी शोहरत मिले फन उहो आहे जेको सदियुनि ताईं जंहिंमें ज़िंदा रहण जो साहस हुजे जंहिंमें उहो आहे हक़ीक़त में भला भिटशाह ते जेको मेलो लॻे पियो हिन भिटशाह जे मेले जो तव्हांखे इतला हुयो या तव्हांखे भिटशाह जे लाइ कुझु एवॉर्ड जे लाइ अॼु ताईं तव्हांखे नॉमिनेट कयो वियो आहे न दावत ॾिनी वई आहे जॾहिं मां वेंदो आहियां लतीफ़ साईं त पंहिंजे मूंसां वेंदो आहियां बाक़ी अॻे मरहूम तरीर वासी डॉक्टर साहिब उहे हूंदा सचल खे मूंखे घुराईंदा हुआ उन्हनि दाद ॾिना पर हे पंहिंजो मूंखे न ॾिनो भला अकेडमी ऑफ लेटर्स या सकाफ़त खाते या सिंधी ॿोली जे बाइख्तियार इदारे तव्हांखे को एवॉर्ड जे लाइ को नॉमिनेट कयो आहे न सिंधी अदबी संगत सिंध ॾिनो आहे हा या ॿिया जेको आहे एवॉर्ड मिलिया आहिनि सिंधी अदबी संगत सिंध यूनिवर्सिटी वारनि दोस्तनि ॾिनो हुयो मूंखे एवॉर्ड ऐं साईं खे चवां सिंधी अदबी संगत सिंध जो शेख एवॉर्ड मूंखे मिलियो मेरापुर जेको आहे किंजर मैगज़ीन जे तरफ़ां किंजर मैगज़ीन जो एवॉर्ड मिलियो हा बाक़ी मेरापुर में उस्ताद महबूब जो कयो ऐं सिंधी अदबी संगत मेरापुर गॾियल प्रोग्राम कढण एवॉर्ड असांजूं त दुआऊं तव्हांजे लाइ आहिनि तव्हां हमेशह शाइरी कंदा रहो ऐं असांजे सॼे हिकिड़ो फूह नस्ल जेको आहे
उहो तव्हांजे पुठियां आहे त जेके उन्हनि जी रहनुमाई बि कंदा रहियो ऐं उन्हनि इदारनि खे बि असां अपील कयूं था त हेॾो सारो असासो आहे सिंधी शाइरीअ जो सिंधी अदब जो उनखे ख़ुदा बचाइण जी कोशिशि कयूं। क्या मतरूक निसाब बंद कयासी बाब दफ्तर दिल ठपे चलिया वहदो दरिया सिंध जो वासी सईद बाब दफ्तर दिल ठपे चलिया।